अस्सलाम वालेकुम दोस्तों, पंहिंजा वे ड्रामे जी नई ज़बरदस्त बेहतरीन अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे दिलि वारनि खे सिंधी भरनि खे ख़ुशि आमदीद। अॼु रिव्यू कंदासीं, धमाकेदार रिव्यू कंदासीं पंहिंजा वेरी जो नेक्स्ट एपिसोड जो। दोस्तों हाणे जेको आहे तव्हांखे अचण वारे एपिसोडनि में कुझु खून ख़राबो अञा ॾिसण वटां मिलंदो, तव्हांखे कुझु जेको आहे एक्शन बि ॾिसण वटां मिलंदो, ऐं जंहिंमें हाणे हैदर जो बि टाइम पूरो थी चुको आहे। तमामु जल्द हैदर जो बि ढींगो ढेरी कंदो कोई न कोई। ऐं इहो रुंडो हाणे वीचारो रुंडो इहो वीचारो सिकू जे पीउ जो बि घर खसींदो, छो त रुंडो वीचारो न आहे, सिकू जो पीउ वीचारो हुयो ऐं उनजो घर बार बि खसींदो। अहिड़े हिसाब सां ड्रामे में हाणे बेरहम सीन तव्हांखे ॾिसण वटां मिलंदा तमामु जल्द अचण वारे एपिसोडनि में। ऐं अकबर खान बि ठाह जी तरफ़ वञी रहियो आहे, थी सघे थो हिन जे करे ठाह मथां कुझु न कुझु आसिरो मिले ऐं थी वञे। अहिड़े हिसाब सां ॿिया जेका जाबर जहिड़ा शैतान, रुंडे जहिड़ा शैतान, इहे बि इन्हनि जो बि तमामु जल्द अंत थियण वारो आहे। दोस्तों अॼु जो वीडियो पुॻो पंहिंजी पुॼाणी ते। अगरि अपडेट सुठी लॻे त शायदि खोसो वर्क यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। तव्हां सां मिलंदासीं कंहिं ॿिए वीडियो में। मौला तव्हां ख़ुशि रखे। अल्लाह हाफ़िज़।